ज़रूरी हिदायत। महिरबानी करे फिल्म ॾिसण खां पहिरीं हंगी मुटी हल्का थी पोइ ॾिसो, छो जो असांजी फिल्म ॾिसंदे ई तव्हांखे इहे शयूं करणु विसरी वेंदियूं। अवां पंहिंजी फैमिली समेत इहा फिल्म ॾिसी सघो था। मूवी में गार गंद खां पासो कयो वियो आहे। तंबाकू नोशी सिहत लाइ हानिकारक आहे, सो सिगरेट ऐं चर्स खां पासो कयो। बाक़ी जेकॾहिं नथा रही सघो त साईं जानी वारे दुकान तां तव्हां पंहिंजी बीड़ी वठी पी सघो था। फिल्म सुठी लॻे त तारीफ़ कजो, जेकॾहिं न लॻे त अंदरि असांजो न छॾिजो। महिरबानी। छोरा जलाल वारे गाने ते डांस करे दिखार। छोरा जेम्स बॉन्ड थी दिखार। असदुल्ला खड़ो थी दिखार। मूं इन्हनि मनुष्यनि खे पहिरियों दफ़ा तॾहिं ॾिठो जॾहिं इन्हनि जा कंध हेठि ऐं तशरीफ़ूं मथे हुयूं ऐं हीअ अली रज़ा जी कुकड़ुनि वांगुरु टके जहिड़ो मुंहुं करियो बीठल हुआ ऐं हिननि जूं इज़तूं नीलाम थी रहियूं ऐं इहे सभु ठुठे जहिड़ो मुंहुं करियो बीठल हुआ। आख़िर अची वियो उहो टाइम जॾहिं ॿिनि निभागनि सां टियों निभागो मिलियो, यानी मां। मूंखे ॾिसंदे ई हिकिड़ो हमरा 5 किलो पराड़ मथे ते रखी परियां खां चंबड़े आयो। ला पंहिंजा टपर तुंहिंजी शाबाशी जो टाइम अची वियो आहे। छोरा ॾिसो हिन जी शाबाशी कीअं थो वठां। छोरा निकिरी ईंदो या न? 5 सेकंड ताईं ॻणियारो, न त तुंहिंजे दरवाज़े जे अॻियां हंगंदो अथई। सॼो सेमीटर हंगंदो अथई, एतिरो हंगंदो अथई त धप में मरी वेंदे। Salt water is the best conductor of electricity. ऐं वॾा चई आहिनि त हंगंदे मोटी ईंदी ऐं जॾहिं मूं उहो अप्लाई कयो त पोइ एक्सक्यूज़ मी सर। यस सर, मूंखे तव्हांजे टीचरनि जी मतिलबु जो पढ़ाई जो तरीक़ो मूंखे सम्झ में नथो अचे ऐं तव्हां चाहियां थो त उहे सही पढ़ाइनि। छो? त सम्झ में मूंखे नथो अचे, मतिलबु सही नथा पढ़ाइनि। प्लीज सिट डाउन। मिस्टर रणछोड़, तव्हांखे इंजीनियरिंग जे बारे में पढ़ाईंदो। तकरीबन 5 मिनट ॾियां थो। 5 मिनट में तव्हां हीअ ॻोल्हे ॾेखारियो त हीअ शइ किताब में किथे लिखियल आहे। Will time start now? सर, टाइम खत्म। किथां था ॿुधो? सर, छो कंहिंखे बि कोन आयो? कंहिं किताब में कोन लिखियल? हाणे चढ़ पाई छॾ मच्छला शर्म जा। हाणे इन जुमिले जो मूंखे मतिलबु ॿुधा।
सर इहो हक़ीक़त में तव्हांखे ॿुधायां त इहो तव्हांखे शइ न की किताब न की कॉपी में मिलंदी। अॼु मूं हिकिड़ी इंट्रस्टिंग शइ लिखी आहे जंहिंमें हर कंहिंजो हिनमें इंट्रस्ट आहे। मूं हिते हिकिड़ो कलाम लिखियो आहे, उहो वरी की साणे पढ़ो। कारो वॻो लहे नथो, इहो वरी कहिड़ो सवाल आहे? तव्हां इंजीनियरिंग कीअं पढ़ाईंदा? मुमताज मोलाई जा कलाम लिखी तई पढ़ायो पिया। सर हिते हर छोकिरे जो जेको इंट्रस्ट आहे उहो मुमताज मोलाई ऐं निकलंदा में तव्हां उनखे हिकु बुक ॾींदा उहो कोन पढ़ी सघंदो। सर तव्हांखे ई शयूं पढ़ाइण खपनि। ये तव्हीं ॿई मुंहिंजी ऑफिस में अचो, तव्हां सां कमु आहे। ओके सर। प्लीज सिट डाउन। जे संगत में तव्हीं हलो पिया, इहा संगत तव्हांजी सुठी कोन्हे। रंछोड़ जेको आहे इहो सफ़ा टलड़ो आहे ऐं तव्हीं वॾा थींदा तव्हीं पखियूं चाढ़ींदा, मेयूं चाढ़ींदा, मुमताज मोलाई जा कलाम ॻाईंदा। तव्हांखे इहा आख़िरी वार्निंग पियो ॾियां, तव्हीं पंहिंजी पढ़ाई ते ध्यानु ॾियो, न त पोइ तव्हांखे हिन कॉलेज मां गॾियूं हणी ॿाहिरि कढंदासीं। कसम कमायो कसम मरी वञे तो जिंदगी में चंडे मौको न आखिरी वार्निंग है बस। तू पंहिंजी मां जी कमाई ते पियो हली, तुंहिंजी मां कमाए ऐं उहा ख़्वाब ॾिसे त मुंहिंजो पुटु इंजीनियर थींदो ऐं तूं वरी रंछोड़ कमीणे सां गॾु हलंदो वती ऐं छमन अली मीरानी थींदे तूं कमीणा। गरीब में आखिरी मौके ॾिसे न कमीणे चंडे जो मोह को ॾिसो सही हलायो बस और वो आखिरी छॾियो बस। अबा फरहान तू पुट लथड़ो लगो पियो आई, हू जेको मंशार जेको आहे उहो निभावो दादू वारे थोरनि सां गॾु हले ऐं तूं बि उन्हनि सां गॾु गॾियो वती पुट पाण खे बचा त सुठो अथई। सर वो अहिड़ो माण्हू न आहे, तव्हांखे ग़लतफ़हमी थी वई आहे। अबा ग़लतफ़हमी मूंखे कोन थी आहे, इहो रंछोड़ जेको अथई न इहो जॾहिं दादू खणी वेंदई उते खपाईंदी पोइ ख़बर पवंदई। प्रोफेसर साहब हिननि जे घर वारनि खे फ़ोन कई ऐं हिननि जे घर वारनि असां टिनिनि खे बेइज़्ज़तो करण लाइ करे घर घुराए वरितो। चाचा तव्हांजो छोकिरो तमामु बहितरीनु पंचर वारो आहे ऐं तव्हां हुनखे पंचर वारो थी हणिजो, महिरबानी करियो, छो जो हुनजा पंचर कढण जा माना अंदाज़ ई पंहिंजा। मुंहिंजो पुटु माना सदा ई पंचर कंदे तो खारे छॾियो आहे सफ़ा। तूं चवणी तो माना सदा ई ट्यूबनि में हवा भरे पाना खणी माना रोडनि ते हले, इहो को तरीक़ो आहे? ईअं चइबो आहे यार ॿारनि खे खाराइण माना तूं त माई मास्तर जो पुटु, तोखे परवाह आहे कोन। चाचा तव्हां बात सां ॻाल्हायो ऐं इहो ॻाल्हाइण जो को ढंग कोन्हे, पर असीं चऊं था त कंहिं माना रोज़गार ते लॻी पए उहो उनखे तमामु बहितरीनु तरीक़ा अथनि। भाई जेके तव्हां ख़ुदि पंचर लॻा पिया तव्हां पाण केॾी महिल पंचर कढाए ॾिसोसि, बहितरीनु पंचर कढंदो अथव। भाई आउं ग़लति थो चवां पुछा कर न हीउ कुझु सही थो चए। ऐं पाण टई लख पींदी गुलाब वारे होटल ते वेंदो हुउसि, कार्टून ॾिसंदो हुउसि, हिनखे एलईडी वरिती ॾिनी अञा बि नथो पढ़े, पोइ गॾियूं हाणे छा कयां? संगत अचो मानी ठही वई खाई वञो। सदको वञा मुड़ुस वाढ लायो मानी था खायो, इन मोह सां मानी खाईंदा, ॿिए दफ़ा अचो खाई वञिजो। फरहान वारो पियो त असांखे मानी जे बदिरां आङूठो ॾेखारियो। हाणे असांखे त ॾाढी बुख लॻी हुई, सो असां रुख कयोसीं राजू वारे घर ॾांहुं। राजू वारो घर गुरबत सां बेहाल हो, वीचारा एतिरा त ग़रीब हुआ जो पटड़ियुनि ते हंगंदा हुआ ऐं जॾहिं राजू जो पोड़ो हंगंदो हो त राजू वारी पोड़ी इहो जांच कंदी हुई त किथां खां को हमरा त कोन पियो अचे। अगरि हू कंहिंखे ईंदे ॾिसंदी हुई त खंघी इशारो ॾींदी हुई ऐं पोइ राजू जो पोड़ो भॼी जान छॾाईंदो हो। राजू वॾो बेग़ैरत माण्हू हो। हिकिड़े दफ़ा जो ज़िक्र आहे त हू मोबाइल हलाईंदे हलाईंदे ॿाहिरि निकितो ऐं खेसि अरे छोरा तू हिते हंगियो आहे या धप पई अचे? अरे इहो मारो बाबो किन करे वियो आहे हिते।
बेशरम पेज नाले तू ये पियो चवी ओड़ा कम करने छो दा पाण। राजू जो घर छिपरी जो ठहियल हो। अंदर भगल टुटल कुर्सियों ऐं कूलर मौजूद हुआ ऐं प्रेस जा उहे चेपल जेके हू जवानी में मस्जिदुनि मां चोराईंदो हो उहे पिणु मौजूद हुआ। अंदर कुंडे ते वी वारो बल्ब ॿरी रहियो हो ऐं उनजे हेठां हिकु लाचार ऐं बेवस माज़ूर पोड़ो सुतो पियो हो जेको टिन फीथनि वारी सेकल ते किरण सबबु माज़ूर थी वियो हो। राजू वारो पोड़ो कंहिं वक़्त में सरकारी एम्बुलेंस जो ड्राइवर हो ऐं हाणे ख़ुदि सरकारी एम्बुलेंस थियो पियो आहे। राजू वारी पोड़ी जेका मास्तरियाणी हुई अॼुकल्ह उहा कलम बदिरां हथड़ी हलाईंदी आहे ऐं टी हुई हिन जे घर में हिन जी कुआरी भेण जंहिंसां केरु शादी न करे। राजू वारे माइटनि जो घर नंढो ऐं दिलि वॾो हो ऐं हुननि असांखे दिलि खोले मानी खाराई। गाली ना कर मोरा जो अच्छी का है चला ही गोंदो अंगणी गाली ना कर इतना महंगा थिया न मन पोखण छडे देना है ना अमा खांड तो वञा दियो बा तोखे ना चुनो तो दोस्तन के चुनो दिया। असां ते नाज़ुक वक़्तु अची चुको या खाइजे या परचाइजे। असां खाइण ते तवजा ॾिनीसीं। अब आप भी मान दिया ना वासी बस महिरबानियूं। फरहान नारे पियो त असांखे बेस्तो करे घरां कढी छॾियो। रहियल खुयल जेका कसर हुई सा राजू वारी मां पूरी कई। किथे बि मानी कोन मिली ना फरहान वारे घर ना राजू वारे घर। हुन 3 इडियट में तो खणी हुननि हूंदो आहे पैसो माल हूंदो आहे तॾहिं वेंदा आहिनि शादियुनि में। पाण त छलनि ठुकरनि ते हाणे पाण छा कंदासीं। लाडू कोने छा थियो ॾाढो त हे क्या मतलब हू ॾिस ओ जो मानी जो धक थियो कल बेचारा मुसागर फरमाइश वीडियो में भी थे आज मरी दादो टूटी गए दादो गदा को तो तभी दादे के की दा तो जानो मूसा करे जा मरहूम फरमाइश वीडियो पिंदो मूसा करे चणा विकण दो दादो असी बिलो रे रात कदे रंदासी तू एरो धकियो चिटड़ो। उन शाम राजू वारी पोड़ी मूंखे काल कई ऐं चई पुट जल्दी फटफटी काहे पहुच ख़बर न आहे राजू जे पीउ खे छा थी वियो आहे ऐं हू मुसलसल टुंटियूं पियो हणे। तव्हांखे शर्म कोन थियो ज़रो भी शर्म कोन थी तव्हांखे खबर है जॾहिं मुंहिंजे पीउ चॾा पचनि तॾहिं मुंहिंजे मोटरसाइकिल ते खणी आया में असांजो कसूर ही कोन कहिड़ो कमीना दोस्त है असांखे ठल्ला आयो निभाणा पिया। हलो ॿुधायो बाबू आहे किथे भला इहो त ॿुधायो। माणे सां गॾु वेठो आहे असांखे ख़बर हूंदी डॉक्टर खां पुछा कर न। बाबा किथे बाबा बाबा तुंहिंजो पेट ते छा थियो बाबा हे कॾहिं अञा बि थोरो देरि कयो हा त शइ घणी थी थियो चङो थियो थोरो जल्दी थी बाबा तो मिलो आए किथे बाबा मुझे बाबा तुंहिंजो थोड़ी देर थे वो तो मिलाए ये कोरोना थियो थी या लूसी रोया पियो आऊं यार मूं तव्हांखे जज्बात में जाम कुछ तव्हांखे चई वियो काल हाणे खबर बगल को लाया है डब्बा थोड़ा लायो झोली में विझदा
ही तो के खणी छो आया आहिनि हलण जी पुजत कोन्हे ये केड़ी रसीदू खोलियो नी मदरसे चंदो वरण आयो या अब किथां जो ही नालो छा थई किथां आयो ही के ही छा है कीए साईं गरीब खे राजू चवंदा आहिनि आऊं यूके जो आहियां साईं यूके जो अमीर है यूके में तो रही वो मच्छरा नौकरी ते छो वठण आयो ही साईं अक्सर गरीब यूके में ही रहंदा आहिनि तव्हां ॿुधो कोन उमरकोट भला तोखे ऐसी या नौकरी छो ॾियूं तो मेरी कड़ी खूबी है साईं मुंहिंजी खूबी आहे त आऊं मिंथ मेड़ सुठी करे वञा साईं अलाए छा तू पंहिंजो पाण खे तू छा थो समझी असीं तुंहिंजे मिंथ ते तोखे नौकरी ॾेई छॾींदासीं ॾाढी ना पुटो ख़ुदा खे मञो साईं साईं तव्हांखे ख़बर हूंदी मुंहिंजा काफ़ी दोस्त आहिनि जेके सिंध पोस्टिंग में पोस्टूं अप्रूव करण लाइ मिंथूं कंदा आहिनि पर उन्हनि जी मिंथ कोन मञे जेतिरी आउं मिंथूं कंदो आहियां न पेर झलींदो आहे न मुंहिंजी ओॾी महिल ई प्रूव करे छॾे माना इहो मूं में टैलेंट आहे मिंथूं करण जो साईं इंग्लिश अचे थी ॻाल्हाए ॿुधाए भला Yes sir, hello, hi, nice pics dear, thank you, sorry, bye, can't speak WhatsApp only, mobile is power off. एरन लूसन का वो इंटरव्यू वठजे आऊं वञा तो तई नी इंटरव्यू वठ आऊं तो ॾिसां लखना लत तो जने एड़ी इंग्लिश ते बुडी न थो मरी यो डोमिसाइल किथे ठहियल रे साईं मुंहिंजो ई डोमिसाइल उमरकोट में ठहियल आहे नौकरी त बदीन वारनि जे लाइ साईं आऊं बि को गरीब सिंध जो आहियां साईं तव्हां उहो जेके पंजाब जा साहिवाल फैसलाबाद जेको 300 रुपयनि में डोमिसाइल ठाराए उन खे बदीन वारी ड्यूटी ॾियो पिया पर आऊं गरीब उमरकोट पोइ सिंध जो आहियां मूंखे त ई ड्यूटी नथा ॾियो साईं इंसाफ़ ठहियो भला तूं इन खे छॾ तूं मूंखे रुगो इहो ॿुधा तूं कहिड़ी यूनिवर्सिटी में पढ़ियो सिंध यूनिवर्सिटी मां साईं हितां वञण जा घणा पैसा वठंदे साईं गरीबनि जी यूनिवर्सिटी तॾहिं था चओ साईं पर साईं तव्हांखे ॿुधायां साईं इहा ई यूनिवर्सिटी जेका ग़रीबनि खे पनाह ॾेई वेठी आहे साईं हज़ारे करोड़े रुपया ॿिया पैसा फुरिन ॿिया यूनिवर्सिटी वारा उते ताईं वाह 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 ख़ुशि आहियो मोह हिते ताईं साईं 200 रुपए में पढ़ो था चओ था बाबा इहा का यूनिवर्सिटी आहे टॉप जा स्टूडेंट वेठा टॉप जा हिते टीचर फैकल्टी आहे तव्हां हर शइ आहे पोइ बि तव्हां चओ था साईं इन ॻाल्हि खे छॾ शाइरी में इंट्रस्ट अथई अच्छा पोइ फेवरेट शाइर जी शाइरी ॿुधा पंहिंजी मंसूर चाचो साहब फरमाए तो अरे ओ दुकानदार जी झोली में वही 5 रुपए सोपारी वठण वारा तू छा जानी असा जो काट पुट तवे कास केबिन वारो मेंटल जेका सोपारी तू वक्त सा खाइंदो वो मुझे दोस्त आके को टिट सा भंदो अच्छा सा टिट सा बस वो लोग नहीं छा दिमाग सही को नहीं छा गर्मी लगी हुई थी छा चल गाली है ता ये ऑनलाइन क्लास वठी पियो अचा सही का गाल में समझ में कोन आई तदे हम जज्बाती थी सही बुध जे करे तोड़ माल हो जे तो पो कम थी नो छो जो असीं फ्री में को कम नहीं कंदा सही मु गरीब वटि किथा आया पैसा हींअर वो भाड़े जाऊं 10 रुपया सही जानी खाओ बाबा फरान वलू अचो मु खणो हलूं घर हिननि जा त मोह ॾिसो सम्झो जी मूंखे ड्यूटी ॾिया लगनी पधरा मोह खई धरा कि पाण ॿिए परायूं में चाहिए केड़ा हिकिड़ो मिंट बी ॾाढो तकड़ो थी पियो ई बाबा असांजो हिकिड़ो वाड़ो आहे 20 में वन 10 हिन जूं आहिनि 10 मुंहिंजूं आहिनि ऐं उते असांखे हिकिड़े धराड़ जी ज़रूरत आहे ऐं तोखे नौकिरी खपे त फ्री में असीं तोखे उहा नौकिरी ॾियूं साईं तव्हां मुंहिंजे बचपन जो ख्वाब पूरो करे साईं मूंखे नंढपण खां ई इहो धराड़ थी ॾाढो साईं मूंखे बाबा जा उहे लफ़्ज़ यादि अचनि था जॾहिं हुन चयो तूं जेकर रेंचो सां गॾु हलंदे न हिकु ॾींहुं ज़रूरु धराड़ थींदे ऐं अॼु धराड़ थियो साईं बाबा खे ॿुधाईं ॾाढो ख़ुशि थियो साईं ॾाढो ख़बर भला पगार घणो वठंदे साईं भले मूंखे अधु सेर खीर जो ॾिजो ऐं उन सां गॾु 2200-2300 रुपया पगार ॾिजो साईं आऊं राज़ी आहियां मुंहिंजा ॿई दोस्त राजू ऐं फरहान धंधे ते लॻी विया ऐं राजू फुल मस्त थी वियो माल जे पोयां ऐं होॾां फरहान बि पिणस सां सिधी ॻाल्हि कई बाबा पुट अची वे बाबा मूंखे इंजीनियरिंग जी संजय गांधीअ जे पंचर वारो थियणो आहे लखू वारो पुट ॾिठो अथई कोरोला में पियो हले
तूं वरी पंचर कढंदे अब लंकू दा प्रोफेसर उन्हें पुट गाॾियुनि में ना घुमंदो पोइ गदा गाॾियुनि में घुमंदो तो सदाई छितुनि जा गारा आया तोखे छा ख़बर इंजीनियरिंग छा आहे बाबा मूं खणी हथ बधा तुंहिंजी हवा भरण वारी मशीन ॿुधा घणे जी आहे त आउं खणी तोखे वठी ॾियां तूं वञी कारो मोकिल बाबा थैंक यू बाबा तव्हां लाइ त कमायूं पिया बचनि हिकिड़ी शाम ही मुंहिंजी पुछा ते मुंहिंजे ॻोठ आया। छोड़ के सुञाणी छोरे आउं कोन सुञाणा पर नमूना कहिड़ा आहिनि इहो ॿुधायो। नमून जो असांजो मांडो कहिड़ो ई रंग मांडो सफ़ा निभाग उतर में हिते केरु इहो ॿुधायो। निभाग उतर में हिकिड़ो ॼणो हले पियो हिन पासे ॾिसो वञी चेक करियो मन तव्हांखे मिली वञे थी सघे थो। बाबा रेंचोर खे सुञाणो जी ना तव्हांजे ई ॻोठ जो आहे। हा हा जो गदा गाॾी हलाईंदो आहे गाहक में माल जो उहो यूनिवर्सिटी में पढ़ियो गधा गाॾी हलाईंदो गाहक में माल। ओ उन्हीअ मोह किथे आहे निमोरिन जे पासे में ॾिस हणा ये थंभे खां वॾो पियो लॻे। काका ए काका बुद्ध सेर काका रणछोड़े सुञाणींदो। हा बा ॿियो ख़बर कहिड़ा आहियो आउं त तव्हां खां नंढो आहियां तव्हीं त मूंखे काका था चओ। अरे ख़बर रणछोड़ खे सुञाणी अरे तूं फरहान आई न जेको ट्यूबनि जा पंचर कढंदो आहे। अरे तूं राजू आई न जेको माल चढ़ण जो शौक़ीन आहे। अरे तूं असांखे कीअं थो सुञाणी अरे तव्हां मूंखे सुञातो कोन छा तव्हांजी फुटफुटी हाणे गार्डन थी वई आहे। अरे गांजा तूं गार्डन न तूं तो टावर थी वई। अचो तव्हांखे हाणे रंचो ॾेखारियां। ओयो रंचो परां वेठो अथनो कंदो वयो सजण सिकलाहणे न ॾिनो सदा खासा ए रईस लॻो त पियो या अरे राजू तू बिना देखा तू ए तमी तो तू में लायो यार हार को राजू पुटई तू माल बेचारी परायो ए पांचो माल त मैं वरती त मुझे वछ गई है उन्हें तो वांगरा को ने पढ़ाई बनी ने दड़ू वालो करया निभागा यार रोजी पानी करनी है पर जनता सुंदरी यार ने गांव मतलब इते बस मो लालतू लेण आयो इते तो कोन छड्या भला इते तो कदी कोन पड्यो यार इन केड़ो यार कट्टो प्यारी नो पूरी पैसी को तो बुद्धि या अरे यार फरान ए खबर फरान तो हर जान की बोले पंचर नारो मुझो ठीक ठाक बियो हले तुझी शिकिल फिरी वई है यार छा करे रोदी पानी करी है बापे जल्दी शादी कराई थी हाने मुजा तवा इतना बाहर दावत कोनी नहीं दावत यार तवा यो ना मुना पतो भी कोनो ना आ खुद इकडे बे लापता थियो ते पियोया बनीने में तवा किथे को लियो होता यार ठप में रहो की होई बोला बुधा बोला हिते सजे गोच में तो केर को सुञाणी नहीं मुझो असली नालो आहे छा मुझो असली नालो है फूक सुक हांगड़ू रो फुंकड़ू फूक सुक हांगड़ू हांगड़ू हां केड़ो थप्पारो नालो रखो पूरा बडन रखो अब संगत हलो चाहे बैग वठली प्यारो अगे कदे कोन प्यारे वो हियर वाले कड़ी प्यारा न हलो तवा वठी हलो दो होटल दे उस यार रूम मारी रे उते तमी पियो मुखे बरी प्यारा जाम टाइम दियो पुरान चाय कोन पीती बागा यूनिवर्सिटी में असा के चाय कोन बनी के गोठ में एकड़ो प्यालो प्यारे हमरा था एक चाहिए तो ना वरना तो ना पटको वतना ने चेक करया तो पटको वतना ई अन्या जे नता मन्यो तो अन्या 14 20 से लाए चप्पल वर्ग मथे कर सफा लाए दिया सफा ऐं हे बेस्तो बेस्ती कराईंदे असांजी हैप्पी एंडिंग थी। अगर तव्हांखे इन मूवी में का बि शइ बुरी लगी हुजे त असां सभु उन शइ जा मुआज़त ख़्वाह आहियूं। अगर जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त असांखे शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो ऐं असांखे सपोर्ट कयो। महिरबानी।